बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। असां अगर दुनिया जी क़दीम तहज़ीबन जी तरफ़ नज़र करियूं त असांखे केतिरियूं ई तारीख़ूं मिलंदियूं आहिनि, जिन मां हड़ापा पिणु हिकु क़ाबिल ज़िक्र तारीख़ आहे। अॼु असां अव्हांखे हड़ापा जी तहरीक मुतलिक़ कुझु इबियास कराईंदासूं, लेकिन इन्ही खां पहिरीं आउं न्यू अचण वारे महिमाननि सां इत्तमास कंदुसि, जेकॾहिं उन्हनि असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं साथ ई बेल आइकन वारे बटण ते पिणु क्लिक कनि त जीअं असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो उन्हनि खे नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं अव्हां असांजी हौसला अफ़ज़ाई करणु चाहो था त हींअर ई असांजी हिन वीडियो खे लाइक करियो ऐं असांखे कमेंट करियो। हड़प्पा शहर पाकिस्तान जे सूबे पंजाब ऐं साहवाल खां 35 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूदु आहे। हीउ शहर उन वक़्तु वादी सिंध जे क़दीम तहज़ीब जो मरकज़ हो। हीउ शहर कुझु अंदाज़े जे मुताबिक़ 3300 क़बल मसीह खां 1600 क़बल मसीह ताईं आबाद रहियो। हिन शहर जी आबादी लॻभॻि 40,000 जे क़रीब हुई। हाणे असां वटि हिकु सवाल आहे त हिन शहर जी दरियाफ़त कॾहिं ऐं कीअं थी। हिन शहर जी दरियाफ़त कुझु हिन तरह सां वजूद में आई। 1890 ईस्वी में जॾहिं लाहौर खां मुल्तान ताईं रेलवे लाइन विछारी वई ऐं उन्ही जो ठेकेदार जेको हड़प्पा खान दरियाफ़त कई, जितां काफ़ी मिक़दार में सिरूं कढे इन्हनि खे रेलवे लाइन लाइ इस्तेमालु कंदो हो। जॾहिं कुझु ऑफिसरनि उहे सिरूं ॾिठियूं त हिकदमि उन्हनि ते तहक़ीक़ करणु शुरू कयो। आख़िरकार 1920 में वञी ख़बर पई त हिते हिकु वॾो शहर दफ़न थियल आहे, पर उन वक़्त ताईं हीउ शहर मुकमल फनाह थी चुको हो। इन्ही खां पोइ हीउ शहर हुकूमत जे हवाले कयो वियो, जंहिंखां पोइ हुकूमत हिन शहर जी खोटाई कराए ऐं हिन शहर मां मिलंदड़ सामान हथु कयो, पर उन्ही सामान जी ठीक सां हिफ़ाज़त न कई वई, जंहिं सबबु केतिरा ई शयूं चोरी थी वियूं। हिन शहर जा आसार 165 एकड़नि में मिलनि था। हिकु अंदाज़े जे मुताबिक़ हिन शहर जा माण्हू ज़रायत पसंद ऐं हुनरमंद पिणु हुआ। हिन शहर जी तहज़ीब जी ॻाल्हि करियूं त अॼु खां अटकल 5000 साल अॻिते वॾियूं तहज़ीबूं थी गुज़रियूं आहिनि। नंबर 1 दरियाए दजला ऐं दरियाए फ़रात इराक़ जी तहज़ीब। नंबर 2 दरियाए नील जे किनारे मिस्र जी तहज़ीब ऐं नंबर 3 सिंध जी तहज़ीब, जंहिंमें हड़प्पा जो ज़िक्र मिले थो। हाणे सवाल हीउ आहे त छा हिन दौर में यानी पाकिस्तान में हड़प्पा जहिड़ी तहज़ीब ऐं इन मां मिलंदड़ सामान जी हिफ़ाज़त थिए पई। अगर असां ॿिनि मुल्कनि में मिलंदड़ तहज़ीबनि जी हिफ़ाज़त जी ॻाल्हि करियूं ऐं इन्हनि खे ॾिसूं त इन्हनि जी निस्बत हिते जी तहज़ीबनि जी का बि हिफ़ाज़त न पई थिए। उमेद करियूं था त अव्हांखे असांजी हीअ हिकु नंढी इंफॉर्मेशन पसंदि आई हूंदी। जेकॾहिं अव्हांखे हीअ इंफॉर्मेशन पसंदि आई आहे त असांजे हिन वीडियो खे हींअर ई लाइक करियो ऐं हिन खे शेयर करियो। हाणे असां अव्हांजी ख़िदमत में हिकु ॿी तहरीक सां पेश थींदासूं। तेसीं ताईं मोहम्मद शरीफ खे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बारा जियन सिंधी टोपी अजरत बारा जियन इहा सिंध नदी रीता सिक भरी पीता नची नची यारो अंत हिकिड़ो ई नारो नारो नारो